इहो ई आहे दिलावर ऐं इन्ही जो भाउ आहे वाचर हिननि जो ठिकाणो बि इहो ई आहे किथां छुड़ी आया ने तीसो मारा उठी बी तकड़ न कर बाऊ असांजो कुछ तव्हांजे वहिंवार रहियल आहे उहो वठण लाइ आया आहियूं ऐं जिथां असां छुड़ी आया आहियूं न उते हली तोखे ॿधंदासीं हिते अचण वक़्ते तव्हांखे रस्ते ते कोई कोन मिलियो इहो तव्हांखे कोन ॿुधाई मुंहिंजे भाउ आचर खां वधीक बददिमाग़ ऐं चरियो हिन दुनिया में नाहे जॾहिं नंढो भाउ अहिड़ो आहे त पोइ सोचो त मां हुनजो वॾो भाउ आहियां मुंहिंजो दिमाग़ केतिरो फिरियल हूंदो ऐं केतिरो चरियो हूंदो में वो दरपन ये रीत चरियो तई जाई बुरा न अड़े निभागा बाबो चवंदो आहे त जिते 100,000 चरिया हुजनि न उते तव्हांजी चिठी काफ़ी आहे ही वरी अधु हलियो आहे असांजे अॻियां चरियो थियनि अरे असां मस्त चरिया आहियूं यार वठी ईंदो भला ॿुधायूं हिनखे त असुल चरिया कीअं थींदा आहिनि हा जाई बुरा न वो पोइ लाहियूंसि पुठियां दाख़ल भले अचे बिस्मिल्लाह सब चरिया थिया आहिनि अरे बाबा असां खुटा आहियूं जो तव्हां करी नमूना शुरू कया आहिनि इहो तव्हां सुठो नथा कयो चई छा त हथ न खणो हथ न खण आई बि बाबे जो पुट ते तो सारे याद कंदा अरे खट ते छोटी बनन अरे हथ अरे हाणे मूंखे इजाज़त बा तोखे वेहण जो के चयो जी साईं हां अरे असां साईं बुद्धि साईं हेड़े मोचड़ा अरे ही केॾा तोखे साईं थो नज़र अचे न बाक़ी छा थो लॻा अफ़ालनि में मूंखे खोतो थो लॻी बीबी बीबी साईं चवां थो तॾहिं बि मूंखे मोचड़ा थो हणी खोतो चवां थो तॾहिं मूंखे पादर थो हणी इहो ई आहे जेसीं ताईं हिनखे न सुञाणींदे न त ईअं पादर पियो खाईंदो रहंदे हा ॿुधई अरे मुंहिंजे ॿार रबनि छा चयो हाणे तूं बाबा मूंखे सही सही ॿुधा मूंखे टेंशन न ॾे मां आहियां छा तूं साईं बि नाहीं तूं खोतो बि नाहीं तूं पक सां रही साईं अरे रईस जी शान में गुस्ताखी पियो थो करी इहे कम त चरियनि जा हूंदा आहिनि तरबिला इथे बाबा इथे हाणे दिल कुछ कई हेॾे नाले कोई मां ठाहे जी चरिया साईं हाणे कई थी न कम जी ॻाल्हि हाणे ॿुधाए कीअं हा चरियो ही वधीक आहे असां हा सियाणो आई सही सियाणो आई हाणे मूंखे इहो तूं ॿुधाए त तूं हिते छा कंदो हा मां हिते ख़िदमत कंदो आहियां अरे चरिया असां वधीक वरी ख़िदमत वरी तूं हिननि जी कंदो हा पर हा यार मुझे हिकिड़ी ख़ास फरमाइश कर हुकुम करे छा यार हिकिड़ी लफड़ोरी थी वञे जाई ख़ुदा अदा ही ख़ास फरमाइश आहे आदे राणे जी जेको मुंहिंजे घर में बीठो आहे कॾहिं मुंहिंजी ख़िदमत हुकुम कयो छा करिणो आहे यार परे आहियूं ॾाढा थकल टुटल आहियूं पहिरियां चांहि कराए वठ पोइ वरी मानी जो बंदोबस्तु कजां वारो जल्दी कर कीअं आयसि हल हिते लॾे लाइ वेहण जो प्रोग्राम आहे छा अरे बस हाणे बस साहु को नथी हिकिड़े चरे सां मिलिया आहियूं ॿियो बददिमाग़ बि अचे त उन सां बि थोरी कचरड़ी कयूं पोइ वरी हलंदासीं इते रखीसि न उधर पन रिन जो ताले गाटो लड़की पियो हाणे भला पुछा कयूंसि अरे थदो थी अदा थदो थी
पहिरियां हिनखे ॿुधायूं त सही न त चरिया थींदा कीअं आहिनि ऐं चरियो थीबो कीअं आहे। हाणे ॾे ख़बर दिमाग़ जाइ ते आई हुई या न थींदे चरियो। न न न थी चरियो रबत जी यार हिननि त चरनि टिण खां तोबा कई जाई कुरान जेकॾहिं उठेगा न असांजी समूरी हक़ीक़त पुछा करे हा न त भाऊजी इहा हालत न थिए हा ऐं असांजे पुॼण खां पहिरियों ई चया न बाबा मूं तोबा कई मां चरियो न आहियां चरिया त तव्हां आहियो। हाणे अदा छा सलाह अथई यार सलाह इहा आहे त हाणे असां हिनखे पूरो हफ़्तो सुबुह मंझंदि शाम पिया कुटींदासीं। हा हफ़्तो जुड़े तोते वज़न आहे छा? न न भली महीनो कुटियोसि मुंहिंजो छा वियो। चरियो थियण सवलो न आहे पुट हिन में बि कमु खपंदो आहे। ॾे ख़बर तोखे चरे थियण जो शौक़ु आहे छा? न तोबा तोबा मुंहिंजी तोबा मुंहिंजे पीउ जी तोबा पर तव्हां चवंदे कीअं थो चरियो थिए? ख़ुदा रबन यार हिननि त चरे थियण खां कई तोबा जाई कुरान चरिया साईं मेकअप जो सामान अची वियो। हाँ सामान अची वियो पोइ वारो कर तयार कर भाऊ खे। मां साईं न तूं न साईं बाक़ी माणे तयार कर कयांसि थो तयार हिन जा सुई पप्पू ठाहियां थो। हाँ करी या हूं करी मूंखे पादर न आहिनि खणणा चुप करे वेह। वाह 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 हाणे ॿुध इहा टोपी खणी सिधी पाराइजांइसि ऐं जेकर छोरा टोपी ॾेढी पाराईस न त अहिड़ा मोचड़ा हणंदो जो यादि कंदे चरिया था थियनि सभई चरिया करिया असांखे सुधारणा था पवनि। शुक्र आहे जो असां ॿई बहिरशाणा आहियूं। जाई कयो तमाशो जेतिरो वणेव तमाशो कयो। अरे मुबारकू भाऊ ॻाल्हायो रे राणा भाऊ ॻाल्हायो साईं। ओदा पोइ भला हाणे पुछा कयूंसि भला अरे तोखे मूं छा चयो त पूरो हफ़्तो हिननि खे कुटींदासीं अञा हिकिड़ो ॾींहुं थियो आहे पोयां 6 ॾींहं रहिया पिया आहिनि। 6 ॾींहं अरे रे तोखे था पादर लॻनि छा? न न भले कुटियोसि दिलि ते कुटियोसि